अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फल्यहज़रिल्लज़ीन युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह ताला जल्ले शानु शाला सां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॾाए। दुनिया में सोहणे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत, शफ़ाअत ऐं शल पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी अल्फाज हिन फ़कीर नाचीज़ तव्हां भलारन जे अॻियां तिलावत कया आहिनि, इन्हनि मुबारक लफ़्ज़न में अल्लाह तबारक व तआला जल्ले शानु फरमायो, फल्यहज़रिल्लज़ीन युख़ालिफ़ून अन अम्रिही। भली त अंदेशो रखन उहे माण्हू, ख़ौफ़ रखन उहे माण्हू जेकी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जी भञकड़ी कनि था। छाजो ख़ौफ़ रखन? अन तुसीबहुम फितनतुन, मता उन्हनि खे कंहिं फितने में गिरफ़्तार कयो वञे, औ युसीबहुम अज़ाबुन अलीम, या मता उन्हनि खे दर्दनाक अज़ाब ॾिनो वञे। जेके माण्हू रसूलुल्लाह जे हुक्म जी भञकड़ी कनि था, जेकी माण्हू अल्लाह जे नबीअ जे फरमाननि जे उबतड़ हलन था, उहे हज़र कनि, उहे अंदेशो रखनि इन ॻाल्हि जो त मता उहे कंहिं फितने में गिरफ़्तार थी वञनि, या मता उहे दर्दनाक अज़ाब जो ॿारण बणिजी वञनि। उन फितने खां बचण जे लाइ, उन दर्दनाक अज़ाब खां बचण जे लाइ उहे अंदेशो रखनि। जेकॾहिं बचण चाहिनि था त पोइ उहे रसूलुल्लाह जे हुक्म जी भञकड़ी करण छॾे ॾियनि। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अम्र जे ख़िलाफ़ वञण अंदेशो आहे इन ॻाल्हि जो त मता फितने में गिरफ़्तार थी वञिजे, या मता अज़ाब में गिरफ़्तार थी वञिजे। उन दुनिया जे फितने ऐं आख़िरत जे अज़ाब खां बचण जे लाइ एहतियात करणु घुर्जे हिन ॻाल्हि जो त पंहिंजे नबी जी बेफ़रमानी न कई वञे,
पंहिंजे नबी जे हुक्म जी भञकड़ी न कई वञे। क़ुरान पाक जे इन लफ़्ज़नि में हिकिड़ो लफ़्ज़ अचे थो, फल यहज़र, भली हज़र कनि। हज़र या अंदेशो या ख़ौफ़ या डपु या इएं चओ त एहतियात। पंहिंजी ज़िंदगी में हर इंसान खे हज़र करणु घुर्जे, बचणु घुर्जे, या इहो खुटको रखिजे त मतां अहिड़ो कमु कयां जेको मूंखे नुक़सान में न विझी छॾे। उन नुक़सान खां बचण जे लाइ जेका एहतियाती तदबीर कई वेंदी आहे उनखे सॾिबो आहे हज़र करणु। सिंधी में चवंदा आहिनि कओ करणु या अंदेशो करणु या चिंता रखणु त अहिड़ो कमु न कयां जंहिंमें नुक़सान में पइजी वञा। प्यारा दोस्तो, क़ुरान ऐं हदीस जे तालीमात मंझां इहा ॻाल्हि असांखे मिले थी त असांखे पंहिंजी ज़िंदगी में एहतियात ज़रूरी आहे। छा ज़रूरी आहे? एहतियात करणु ज़रूरी आहे। एहतियात यानी बचण वारी तदबीर। अहिड़ो कमु न कजे जंहिं कम जो नतीजो नुक़सान वारो निकिरंदड़ हुजे। उन कम खां बचणु, उन कम जो एहतियात करणु असांखे पंहिंजी ज़िंदगी जो हिस्सो बनाइणु खपे। तव्हां खां मां तव्हांजो तवजो घुरंदुसि त मूं ॾे ध्यानु कयो। मां जे मौज़ू ते तव्हांखे ॻाल्हि अर्ज़ करणु चाहियां थो उहो तव्हांजे सॼी ज़िंदगी जे नफ़े ॾियण वारो हिकिड़ो गुर थो तव्हांखे सेखारियां। पूरी ज़िंदगी तव्हांखे फ़ाइदो मिलंदो ऐं घणनि परेशानियुनि खां तव्हां बची पवंदो। घणनि ग़मनि खां तव्हांखे छुटकारो मिली पवंदो। घणनि दुनिया जे ऐं आख़िरत जे परेशानियुनि खां तव्हां बची वेंदो जेकॾहिं अॼोकी मुंहिंजी तकरीर खे तव्हां सम्झो ऐं उनखे अमल में आंदो। पर इहा ॻाल्हि ईअं सम्झ में न ईंदी जेसि ताईं पंहिंजो अकुल हाज़िर न कंदव। सम्झ पंहिंजी ऐं फ़िकिर पंहिंजो मूं ॾे मुतवजे कयो त जेकी मां तव्हांखे अर्ज़ करणु चाहियां थो त छा चवणु चाहियां थो ऐं उनखे तव्हांखे सम्झणो आहे ऐं पोइ अमल करणो आहे। तव्हां पंहिंजे ज़िंदगी जो हिकिड़ो दस्तूर बणायो। पंहिंजे ज़िंदगी जो हिकिड़ो पंहिंजो पाण ते कानून लागू कयो त मूंखे ही कमु हीअं करणो आहे। कंदव? के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿिए जे चवण सां को कमु कंदा आहिनि। के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेका का शइ पाण ते लाज़िम करे वठंदा आहिनि त ही कमु मूंखे हीअं करणो आहे। पोइ पंहिंजे इरादे में अटल ऐं मज़बूत हूंदा आहिनि। त तव्हां अॼु पंहिंजे ज़िंदगी जो बि अटल कानून बनायो त तव्हांखे अॼु जेको सबक़ मिले थो चओ त इंशा अल्लाह उन ते अमल कंदासीं। अधु ॼणा हथ खणो, दाद नथा खणो। तव्हां पंहिंजो इहो उसूल बणायो त तव्हां एहतियात कंदव। हर मामले जे अंदरि महतात रहंदव, अंदेशो रखंदव। अहिड़ो कमु न कयां जंहिंजो नतीजो ख़राब निकिरंदड़ हुजे। अहिड़ी विख न भरियां जेका विख मूंखे कंहिं खॾ में वञी उछलाए। अहिड़ी ॻाल्हि न कयां जंहिं ॻाल्हि जो मूंखे बाद में माफ़ियूं वठणियूं पवनि। पुट, एहतियात करणु ऐं अंदेशो रखणु
या वडी दानाई ऐं वडी अकुलमंदी जी निशानी आहे। आकिल माण्हू, सियाणो माण्हू हमेशा एहतियात सां रहंदो आहे ऐं करोड़ रुपया मर्ज़ ते ख़र्च करे उन खां हिकिड़ो रुपयो एहतियाज जो भलो आहे। समझो, जेकॾहिं एहतियात कयई हिकिड़े रुपए जो त उहो करोड़ रुपए जे नुक़सान खां बची पवंदो, पर रुपए जो एहतियात न कयई त उहो करोड़नि जे नुक़सान में पइजी वेंदो। ॻाल्हि सम्झो था? इन जे करे कंहिं वॾे नुक़सान में पवण खां अॻु में तव्हां एहतियात रखो त तव्हां नुक़सान खां बची वेंदो। जीअं मूं या क़ुरान जी आयत पढ़ी, इन में बि अल्लाह ताला असांखे एहतियात सेखारियो आहे। रब फरमाए थो त मुंहिंजे नबी जी बेफ़रमानी खां बचिजो, मुंहिंजे नबी जी बेफ़रमानी न कजो, मुंहिंजे रसूल जी बेफ़रमानी न कजो। इहो एहतियात आहे। जेकॾहिं तव्हां इन एहतियात सां रहियो ऐं नबी जी बेफ़रमानी खां तव्हां पाण खे बचायो त पोइ तव्हां जहन्नम जे दर्दनाक अज़ाब खां बि छुटी पवंदो ऐं दुनिया जे फितननि खां बि बची पवंदो। ॻाल्हि सम्झव या कोन सम्झव? जी, पर जेकॾहिं तव्हां इहो एहतियात न कयो, नबी जी बेफ़रमानी करे वेठो, जंहिंखे तव्हांखे बचणो हुयो, हज़र रखणो हुयो, पर तव्हां करे वेठो, हाणे नतीजो छा थींदो? क़ुरान फरमाए थो त दुनिया में तव्हां फितने में गिरफ़्तार थी वेंदव ऐं आख़िरत में तव्हां जहन्नम जे दर्दनाक अज़ाब में गिरफ़्तार थी वेंदव। पुट, पोइ जेकॾहिं थोरो एहतियात कयो हा, नबी जी बेफ़रमानी खां बचो हा, त हेॾे हांजन खां बची न पवो हा। तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी? जेकॾहिं दुनिया जे फितननि खां, आख़िरत जे फितननि खां बचणु चाहियो था त तव्हांखे एहतियात करणो पवंदो। हाणे मुंहिंजी दिलि चवे थी त मां तव्हांखे अहिड़ा मामलात कुछ अर्ज़ कयां जिन में एहतियात रखण सां माण्हू घणियुनि तकलीफ़ुनि खां बची सघे थो। हिकिड़ो त मिसाल इहो क़ुरान जी आयत जो मां तव्हांखे पेश कयो त तव्हां हुज़ूर जी बेफ़रमानी खां बचो त दुनिया जे फितननि ऐं आख़िरत जे अज़ाब खां बची वेंदव। इन तरह सां आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत खे घणियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं सेखारियूं आहिनि एहतियात जूं। जेकॾहिं उम्मत उन एहतियात वारे ॻाल्हियुनि ते अमल करे त रब्बुल आलमीन जल्ल शानहू उन खे घणनि नुक़साननि ऐं घणनि परेशानियुनि खां बचाए छॾींदो। हज़रत अतिया सादिया रज़ी अल्लाह अन्ह रिवायत फरमाए थो, वकान मिन असहाबिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो हज़रत अतिया सादी हुज़ूर जे असहाबनि मंझां हुयो। चए थो त मूं मदीने वारे साईं खां ॿुधो, पाण फरमायूं त ला यबलुगुल अब्द ऐं यकून मिनल मुत्तकीन हत्ता यद माला बअस बिही हज़रन लिमा बिहिल बअस। तेसी ताईं को माण्हू मुत्तकी ऐं परहेज़गार वारे दर्जे खे न पहुची सघंदो जेसी ताईं जंहिं शइ मंझां नुक़सान नाहे उन खे बि छॾे ॾिए। इन हज़र जे करे, इन अंदेशे जे करे मतां नुक़सान वारी शइ में पइजी वञा। मुत्तकी तेसी न बणजंदो जेसी ताईं नुक़सान न हुजण वारी शइ खे बि छॾे ॾिए, मतां का नुक़सान वारी शइ न साम्हूं अची वञे, उन में न पइजी वञे। तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी? मिसाल, हीअ हिकिड़ी तार पई आहे, तार किरी पई आहे। हाणे तव्हां ख़बर आहे त हिन में बिजली कोन्हे, इन तार में बिजली नाहे, पर पोइ बि उन खे हथ न लायो, मतां बि ओचितो करंट अची वञेसि।
मिसाल समझो, हिकड़ी तार आ, तव्हांखे ख़बर आहे त हिन में बिजली कोन्हे, करंट कोन्हे, तार टुटल आहे, पर पोइ बि एहतियात इहो आहे त हथ न लायोसि, मतां ओचितो करंट किथो मिली वञे सॼो। साईं फरमाइनि था जंहिं शइ में नुक़सान न आहे उन खां बि बचो, मतां कंहिं नुक़सान वारी शइ में न पइजी वञो। इहो तव्हांजो बचण तव्हांखे मुत्तक़ीननि जे दर्जे ते पहुचाए छॾींदो। ॻाल्हि सम्झो। सोणे हबीब मदीने वारे साईं फरमायो, अन अबी हुरैरत रज़ियल्लाहु अन्हु अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन शैतान हस्सासुन लहासुन फहज़रूहु अला अनफुसिकुम। शैतान शदीद हिस्स वारो वॾो जासूस, वॾो दुश्मन, वॾी सोच, वॾे फिक्र वारो आहे शैतान। तव्हां उन शैतान खां पंहिंजो पाण बचाईंदा रहिजो। वॾो दुश्मन अथव, इन खां एहतियात कंदा रहिजो, मतां किथे तव्हांखे कंहिं दुश्मनी में, कंहिं नुक़सान में, कंहिं फितने में न विझी छॾे। इन दुश्मन खां तव्हां पंहिंजो पाण खे बचाईंदा रहिजो। साईं फरमाइनि था, ॿियो जॾहिं तव्हां सुम्हो था, तव्हांजे हथ में जेकॾहिं गोश्त जी बूइ हुजे त तव्हां ईअं न सुम्ही पओ। जे तव्हांजे हथ में गोश्त जी बूइ आहे ऐं तव्हां सुम्ही पियो, पोइ जेकॾहिं तव्हांखे नुक़सान पहुचे त ॿिए खे मयार न ॾिजो। पुट हेॾे ॾिसजो, जेकॾहिं मच्छीअ जी बूइ आहे हथ में या गोश्त जी बूइ आहे हथ में, तव्हां हथ न धोतो, ईअं सुम्ही पियो, को जानवर आयो, कूओ आयो, को बिल्लो आयो, उन सम्झो त इहा बूइ पई थी अचे, गोश्त जी शायदि बूटी पई आहे, ऐं तव्हां निंड पिया आहियो, ओच थो अचे, चक हणी हथ पटे वञेव। सम्झो था? तंहिंजे करे हाणे इन कुते खे या कूए खे या बिल्ले खे पाण ॾे आइण वारी शइ हुई बूए। जेकॾहिं तव्हां एहतियात इहो हो जो सुम्हण खां अॻु में हथ धोई साफ़ करे सुम्हो आहे त को ख़तरो ई न रहे। ॻाल्हि सम्झव? घर जी छत आहे, हींअर गर्मियुनि जी मौसम आहे, माण्हू छत ते सुम्हंदा आहिनि, पर अहिड़ी छत जंहिंखे टेको ॾिनल न आहे। साईं फरमाइनि था त अहिड़ी छत जे मथां न सुम्हंदा कयो। छो? इहो एहतियात आहे, इहो हज़र ऐं अंदेशो आहे। मतां कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, माण्हू निंड जे खुमार में उथियो, पेशाब लॻो या का हाजत ज़रूरत पई, तकड़ में उथियो, सम्झे थो त मां हेठि वेठो आहियां, ऐं ईअं तकिड़ो हलियो वियो, यादि न रहियोसि त को मां छत ते आहियां, वञी धूड़ियो करे हेठि किरे। ॻाल्हि सम्झो या न? मलाहन खे तो हिकिड़ी ॻाल्हि चवां, सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं दरिया चाढ़ में हुजे, दरिया चाढ़ में हुजे ऐं ॿेड़ी काहे तव्हां घिड़ी पओ अंदरि, ईअं न कंदा कयो, एहतियात कयो। बराबरि तव्हां ॿेड़ी हलाइण बि ॼाणो था, तव्हां कारीगर बि आहियो, पर हरू भरू कुन में वञण जी तव्हांखे ज़रूरत कहिड़ी आहे? जॾहिं दरिया मौज में हुजे, साईं फरमाइनि था त पंहिंजो शिकार किनारे ते ई बीही कंदा कयो, विच में वञण जी कोशिश न कयो। इहो एहतियात आहे। ॻाल्हि सम्झो था? एहतियात कयो। थोरो एहतियात तव्हांखे वॾे नुक़सान खां बचाए विझंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या अन इमरान इब्न हुसैन रज़ियल्लाहु अन्हु قال قال رسول الله صلى الله عليه وسلم إن أخوف ما أخاف عليكم بعدي كل منافق عليم اللسان.
हबीबन फरमायो त मां पाण खां पोइ पंहिंजी उम्मत ते कंहिं माण्हू जो एतिरो डपु मूंखे नाहे, एतिरो ख़ौफ़ मूंखे नाहे जहिड़ो उन मुनाफ़िक जो मूंखे डपु आहे पंहिंजी उम्मत ते, जेको घणो ॻाल्हाइण वारो चालाक माण्हू आहे। मूंखे एतिरो ॿियो कंहिंजो डपु नाहे जहिड़ो इन चालाक माण्हू जो जेको घणो ॻाल्हाए थो। पुट हेॾे हेॾे ध्यानु कजो। हिकिड़ा माण्हू हूंदा अथव घणे ॻाल्हाइण वारा, चलता फिरता हीअं बसि हीअं हथ कंदा हेठि मथे कंदा, अहिड़ो ॻाल्हाईंदा जो ॻाल्हाइण में ॿिए कंहिंखे वारो ई न ॾींदा। साईं फरमाईंदा त इन्हनि खां बचिजो। इहे मुनाफ़िक आहिनि, चरब लिसानी वारा, तकड़ो तकड़ो ॻाल्हाईंदा, बसि ॻाल्हि मां ॻाल्हि कंदा, तव्हां जहिड़े सादड़े माण्हू खे मिंट में घुमाए रखंदा। सौदे में, कारोबार में, ॾेती लेती में अहिड़े माण्हू जो हज़र कजो, अहिड़े माण्हू खां डिॼजो। तव्हां सादा माण्हू जेको न घणो थो ॻाल्हाए ऐं ॻाल्हि मां ॻाल्हि थो जोड़े, इन सां सौदो न कजो, बचिजो इन खां, मतां किथे तव्हांखे उल्टो टंगे न छॾे। अहिड़ो हथ असांखे बि लॻो आहे। मन करदम शुमा हज़र ब कोन्हे, असां त फासी वियासीं, पर तव्हांखे ॿुधायां थो तव्हां बचिजो। कराची में मस्जिद शरीफ़ जी छत जो कमु पिए कयोसीं। फ़कीर वठी आया हिकिड़ो सी, ॻाल्हाए अहिड़ो जो असां 5 ॼणा गॾिजूं त बि हुन सां पूरा न पइजी सघूं। असां 5 ॼणा ॻाल्हायूं, हो हिकिड़ो असां सभिनी खे ॻाल्हियुनि में मारे वञे। फ़कीरनि खे मूं चयो यार हिन में मूंखे ख़तरो आहे, ॾिसण में बि कारो आहे, लॻे थो त अंदरि बि कारो अथसि। चयोसीं न हे उतल पोतल माण्हू ॾिठल वाइठल आहे, वॾो दफ़्तर खणी आ, जो मूं हेतिरा कम कया, हेॾो कराची जी फलाणी बिल्डिंग मूं ठाही, फलाणो कमु मूं कयो, फलाणो हीअं कयो। साईं तव्हां फ़िक्र ई न कयो, तूं मुर्शिद आहीं, साईं आहीं। मां चयो हे जेको न ॼाणे न सुञाणे ॿाहूं थो ॿधे, हिन में मूंखे ख़तरो आहे। सम्झो था, जेको न घणो हेठि मथे थींदो आहे, मूंखे पाण उन्हनि मूं ख़तरो थींदो आहे। हरू भरू हथ चुमंदो, पेर चुमंदो, बस तोखे मिलणो आहे तो हथ मिलाई, बस गंज थी वियो न। समझो था न। फ़कीरनि खे मूं चयो बाबा हिन में मूंखे ख़तरो आहे। चयो न सी तव्हां फ़िक्र न कयो, असां पाण हिनखे पुॼंदासीं। सही हुनखे ठीको ॾिनऊं मस्जिद शरीफ़ जो, असांजी पंहिंजी मस्जिद जेका सालियाबाद कराची में। हाणे उहो ठीको थियो 15 लखनि जो, 12 लख ईअं चर्चर भोगन में वठी वियो फ़कीरनि खां। 12 लख वठी वरी इहो जो वियो त अॼु ताईं वरी न मोटी आयो आहे। छत त असांजी ख़ुदा कयो भरिजी वई, पर हो 12 लख हाणे कराची झंग शहर फ़कीर ॻोल्हनि त किथे ॻोल्हनि। साईं फरमाइनि था इन अखवफ मा अखाफ अलैकुम बदी कुल्लु मुनाफिकिन अलीम लिसाने। मूंखे पंहिंजे उम्मत ते एतिरो ॿियो कंहिंजो ख़ौफ़ नाहे जहिड़ो इन घणे ॻाल्हाइण वारे माण्हू, चालाक माण्हू जो मूंखे डपु आहे त मुंहिंजे साधन उम्मतुनि खे फुरे वेंदो। असां फ़कीर माण्हू पंहिंजी सादगी में पूरा ऐं हो उन चालाकी में लुटे फुरे हलिया वेंदा। एॾे वियासीं लाड़ ॾे ठटे ज़िले में, चयोसीं हिकिड़ो माण्हू आयो, मस्जिद ॾिठी, पुराणी मस्जिद बीठी आहे। चई बाबा ही मस्जिद ख़ुदा जो घर ड्रथो पियो आहे, तव्हां हिनखे छो था ठारायो? चयो ग़रीब मिसकीन आहियूं, पंहिंजो अलाह ॾींदो त ठाराईंदासीं। चई मस्जिद ठारायो, मां थो ठारायां। 5 लख थींदा, 6 लख थींदा, 8 लख मां कंदुसि न। मस्जिद ठाहियो। साईं ओॾी महिल फ़ोन कई, बाबा हिते मस्जिद था ठाहियूं, हिते पंहिंजो ट्रक रेती जी लाहियो, सीमेंट जी पंहिंजो 100 बोरियूं सीमेंट जूं लाहियो। साईं हुननि ॻोठ वारनि चयो अलाह जो बानो हेड़ो साले माण्हू हथ आयो आहे। साईं हो सॼे ॻोठ वारा गॾिजा मस्जिद ठाहे छॾियूं। मस्जिद ठही वई, हिकिड़ी ट्रक रेती जी, हिकिड़ी ट्रक पत्थरनि जी लही वई, कुझु बोरियूं सीमेंट जूं लही वियूं। हुननि चयो बसि कमु थो थिए पियो। हेसीं वेही रहियो, चई अलाह जो घर हेड़ो सादड़ो लॻो पियो आहे, मां तेसीं कराची न वेंदुसि जेसीं मस्जिद न ठाहियां। माण्हू अचे, गॾु थियासीं, माल पियो लहे। वरी माण्हुनि खे चई त बाबा मां
पंहिंजो फलाणो ऑफिसर मुंहिंजो, फलाणो मुंहिंजो, फलाणो हीअं, इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कई। चई मां नौकरियूं वठी ॾींदो आहियां। कंहिं चयोसीं मां पंहिंजो मूंखे मुंहिंजे पुटड़े खे नौकिरी वठी ॾे। कंहिं लख रुपया ॾिनोसि, कंहिं 2 लख ॾिनोसि, कंहिं 4 लख ॾिनोसि, कंहिं 5 लख ॾिनोसि। को 20-25 लख रुपया फुरी माण्हुनि को। 20-25 लख रुपया उहो मस्जिद ख़ुदा जो घर डहराए ऐं इहो जो वियो 25 लख वठी त वरी न मोटियो। अॼु ताईं उहा मस्जिद रथी पई आहे। ॻाल्हि सम्झो था? मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो मौली साहब, उन ॻाल्हि कई। मूंखे अॼु तकरीर कोन्हे करणी, कुझु तव्हांखे मां सम्झाइणो आहे, को सबक़ु ॾियणो आहे। सम्झणु चाहियो था? ऐं मुंहिंजी ही गुफ़्तगू तव्हांखे घणनि ॾुखाइण खां बचाईंदी। वॾियुनि ॾाढियुनि खे बि ॾिसी भुलिजी न पइजो। निरड़ ते सजदनि जा निशान, ॾाढ़ी बि डिघी, सम्झो त हे त अलाह वारो माण्हू आहे। पर जेको घणो ॻाल्हाए थो न, अलीमुल लिसान आहे, चरब ज़बान आहे, ऐं पंहिंजो तेरियूं मेरियूं करण वारो, हथ खणंदो, हीअं ॻाल्हाईंदो, हीअं कंदो, ज़बान सां त ॻाल्हाईंदो पर कंध सां बदन सां बि पियो ॻाल्हाईंदो। अहिड़े माण्हू खां बचिजो। मोटरवे लाहौर खां इस्लामाबाद मोटरवे ठहियल आहे। मोटरवे ते गाॾियूं हलंदियूं आहिनि, बसूं वॾियूं, हिनो बसियूं वॾियूं, उन में साईं माण्हू चढ़ियल हुजनि। सो हिकिड़ो माण्हू बस में विचुनि सीटुनि मज़ा उथी बीठो, वॾी ॾाढ़ी हुजेसि, बाशरा ॾाढ़ी सभु अच्छी, हिकिड़ो बार बि कारो न हुजे, सफ़ेद ॾाढ़ी, निरड़ ते सजदे जो निशान ठहियो पियो हुजेसि। बस में उथी बीठो। चई बाबा बस वारो ॻाल्हि ॿुधो, अॼु मां दुनिया जूं रीतूं रस्मूं टोड़णु चाहियां थो। दुनिया जूं रस्मूं आहिनि, मिटनि माइटनि जे लाइ माण्हू वॾा परेशान थींदा आहिनि। मुंहिंजी न्याणी आहे जवान, मूंसां गॾु आहे हिते। चई पुट उथी बी। छोकिरी पासे में वेठी उथी बीठी, चहिरो खुलियल हुजे, नौजवान छोकिरी, हसीनो जमीन। चई हीअ मुंहिंजी न्याणी आहे, मां हिन खे परणाइणु चाहियां थो। जेकॾहिं केरु वठे हिते बस में ई मां निकाह करे ॾियां। दुनिया जूं रीतूं मूंखे टोड़णियूं आहिनि। हिकिड़ो बस जे आख़िरी सीट में हिकिड़ो सूट बूट पातल हुजनि, ॾाढो ईअं ॾिसण में ॼणो ऑफिसर पियो लॻे, उहो उथी बीठो। चई मौलाना साहब, जेकॾहिं तूं दुनिया जूं रस्मूं टोड़ींदो त मां बि रस्मूं टोड़ण जे लाइ उथियो आहियां, मां वठणु चाहियां थो, निकाह मूंखे करे ॾे। साईं बस में ताड़ियूं वॼी वियूं, ख़ुशि थी विया। उहो त साईं कुंवार, वरी सोरो, वरी होॾो न्याणो बि पैदा थी पियो। उते निकाह पढ़ियूं, बस हले पई। हाणे लाहौर मां निकिता इस्लामाबाद में, बस में हलंदे साईं उन जो निकाह थी वियो। हिकिड़ो वरी माण्हू थी बीठो, उन चयूं त दा मुंहिंजा बचड़ा रहंदा आहिनि पंहिंजो इस्लामाबाद में, मुंहिंजी नौकिरी आहे लाहौर में, सो मां उतां पंहिंजे बचनि जे लाइ मिठाई वठियूं पियो वञा। हाणे जे वलीमे जे लाइ ॿियो कुझु न आहे त मिठाई मूं पंहिंजे बचनि जे लाइ वरिती। मिठाई वलीमे में मां थो विरायां। साईं लॾूं कढियईं, सभिनी खे हिकिड़ो हिकिड़ो ॾेई वियो। जेॾी महिल लॾूं खाईंदा विया त हमरान खे खुमार चढ़ंदा विया। सम्झो था न, उन मिठाई में नशो हुजे। ड्राइवर जेको हलाए पियो उनखे ॿ ॾिनई। जेॾी महिल खाधई ऐं हुनखे निंड अचण लॻी, हुन स्टीयरिंग ते हीअं पासीरो पासीरो थींदो वञे। आख़िर ड्राइवर सियाणो अची, मूंखे निंड थी अचे, पासड़ो वठी हीअं बस खे बीहारियईं। उनखे बि निंड अची वई, ऐं जेकी बस जो अमलो हो उन्हनि खे बि निंड अची वई। हाणे इहो जेको छोकिरी वारो कुराड़ो, ॿियो हू जेको थियो टियों मिठाई वारो, इहो हिकिड़ो ई ग्रुप हुयो। सॼी बस वारनि जूं घड़ियूं लाथऊं, मोबाइलूं कढियूं, खीसनि में पैसा हुया उहे कढियूं, सॼी बस खे लुटियूं। पोयूं उन्हनि जी ॿी गाॾी अचे पई, ही जो बस ड्राइवर बीहारी त इहे सॼी बस खे लुटे, उन पंहिंजी गाॾी अची वई, उन ते चढ़िया, इहे त वञनि। ॻाल्हि सम्झो था? हाणे मूंखे ॿुधायो त माण्हू कंहिं ते एतबार कंदो? ॾाढ़ी वारो, अछी ॾाढ़ी वारो, पटके वारो, निड़ ते निशान सजदे जा ठहियल। साईं फरमाइनि था अहिड़नि चरब लिसान माण्हुनि, घणे ॻाल्हाइण वारनि, चालाक माण्हुनि खां मूंखे ॾाढो डपु आहे। मुंहिंजी उम्मत सादन उम्मतुनि खे लुटे वेंदा हलिया।
तव्हां बि ख्याल कजो, ख्याल कजो, मता को अहिड़ो लॻी वञेव। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे सोने नबी पंहिंजी उम्मत के एहतियात वारियूं ॻाल्हियूं सेखारियूं आहिनि। साईं फरमाइनि था, सुनन अबू दाऊद में हदीस आ, हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे, मदीने वारे साईं फरमायो, इयाकुम अन तत्तखिजू ज़ुहूर दवाबिकुम मनाबिर। जॾहिं तव्हां पंहिंजे स्वारियुनि जे मथां सवार हुजो त उते बीही कचहरियूं न कंदा कयो। फ़इन अल्लाह इन्नमा सख़रहा लकुम लितुबल्लिगकुम इला बलदिन लम तकूनु बालिगीह इल्ला बिशिक्किल अनफुसे व जअल लकुमुल अर्द फअलैहा फक़दू हाजतकुम। साईं फरमाइनि था, जॾहिं तव्हांखे को डिघो कमु आहे, का डिघी गुफ्तगू करणी आहे त पंहिंजी स्वारीअ ते बीही ईअं न कजो, बल्कि ज़मीन ते लही पंहिंजा कम चिंताऊं पूरियूं कंदा कयो। छो त ज़मीन रब तव्हांजे लाइ इन्हे जे लाइ ठाही आहे, पंहिंजूं ज़रूरतूं ज़मीन ते बीही पूरियूं कयो। जॾहिं तव्हां स्वारी जे मथां सवार हुजो ओॾी महिल कचहरियूं बीही न कयो, छो त तव्हां पंहिंजो भार पंहिंजे जानवरनि ते न विझंदा कयो। मिसाल, हिकिड़ो माण्हू गॾह गारे ते चढ़ियो वेठो आहे, हाणे ॿार उन वेचारे गॾह जे मथां आहे, ॿार घोड़े जे मथां आहे, ॿ ॼणा मिली वियसि, कचहरी में शुरू थी वियो। इहो नथो सोचे त एतिरो ॿार मुंहिंजे गॾह जे मथां आहे, हुन जानवर हुन सासी जे मथां ॿार रखे पंहिंजूं कचहरियूं बीही करे। साईं फरमाइनि था, ईअं न कयो, जे कचहरी करणी अथव त लही ज़मीन ते बीही सॼो ॾींहुं कचहरी पिया कयो। ॻाल्हि सम्झो या न? भला हाणे त उठनि ऐं घोड़नि जूं सवारियूं न आहिनि, हाणे आहे स्कूटर, मोटर, ट्रैक्टर, रुगे टर ई टर। हाणे जेकॾहिं भली गाॾी ते बीठा आहियो पर गाॾी स्टार्ट लॻी पई आहे, पेट्रोल सड़े पियो, CNG सड़े पई ऐं कचहरी में शुरू थिया पिया आहिनि। भला जेकॾहिं तोखे डिघी कचहरी करणी आहे त स्कूटर बंदि त कर न, इहो पेट्रोल हर भर छो थो सड़े? हाँ, कचहरियूं ई ओॾी महिल कंदा। इहो जेको पेट्रोल सड़ियो, इहा बि फज़ूल ख़र्ची थी। इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन, अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि। छा आहिनि? पोइ तव्हां शैतान जा भाइर त कोन थींदो न। अजायो ख़र्च न कयो। साईं फरमाइनि था, जॾहिं तव्हां पंहिंजे जानवरनि जे मथां सवार हुजो, पंहिंजे स्वारियुनि खे तकलीफ़ न ॾींदा कयो। इहे रब तव्हांखे मुती करे ॾिनियूं आहिनि, स्वारियूं बनाए ॾिनियूं आहिनि, जो डिघा सफ़र जिते तव्हांखे तकलीफ़ सां पहुचो, इहे स्वारियूं तव्हांखे उन्हनि जायुनि ते पहुचाइनि थियूं। हाँ, स्कूटर हुई, गाड़ी हुई, बस हुई, तॾहिं त दिल बराबाद करमपुर शरीफ में पहुते। इन स्वारी तोखे आणे हेड़ी भलारी मजलिस में शरीक कयो। हाँ, त पोइ उन स्वारी जी बि सेवा करण फर्ज़ आहे, उन स्वारी जो ख्याल रखण भी जरूरी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या
मूं वारो ड्राइवर बि सुस्त आहे। हिकिड़ो हिकिड़ो पंहिंजो हुनजो पेच हुयो उहो ख़राबु थी पियो। कंहिं दोस्त ॾिठो चयसि त इहो ड्राइवर मुंहिंजे खे चईंदी ठहिराए छॾ मथां किथे धोखो न ॾे। चई मां हेतिरा सफ़र करे आहियां कुझु ई कोन थियो, फलाणे जाइ तो थी आहियां कुझु ई कोन थियो। मूं बि चयोमांसि भाउ इहो सही थो चवे, इहो ठहिराए छॾ, टायर जो मसइलो आहे। असुलो एहतियात न कयईं। ख़ुदा जी कुदरत हिकिड़े ॾींहुं ॿार ॾांहुं वठियूं पियो वञा, हिकिड़े झंग में उते उहो साॻियो मसइलो पेश आयो जेको हुन एहतियात सेखारियो हुयुसि। ॿार ॾांहुं बि गॾु हुजनि, 2-3 कलाक उस में काढ़े में मां बि बीठुसि, ॿार बि बीठा, हुन ड्राइवर जी महिरबानी सां। ॻाल्हि सम्झो था? एहतियात मुझे सोने हबीब मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे कहिड़ियूं सन्हियूं सन्हियूं ॻाल्हियूं बि सेखारियूं आहिनि। काफ़र चवंदा हा वाह जो नबी आहे, पंहिंजे उम्मतुनि खे अॻठु ॿधण बि सेखारे थो पियो। मुझा सोना हबीब पंहिंजी उम्मत के हर नंढड़ी नंढड़ी गाल वडी वडी गाल हर शे सेखारींदा हुया। ऐं सहाबन जो हाल हुयो जो महबूब जा गाल चवंदा हुया गौर सां ॿुधंदा हुया, उन ते अमल कंदा हुया। चओ सल्लल्लाहु अलैहि कया। मुझा सोना हबीब था फरमाइन त जॾहिं रात थिए त रात जे वक़्त में एहतियात कयो जो पंहिंजे चुल्ह खे विसाए पोइ सुम्हंदा कयो। ॾीओ ॿरंदड़ हुजे त उझाए पोइ सुम्हंदा कयो। चुल्ह ॿरे पई, दुखे पई, टांडो दुखंदे हवा लॻी, उन मां चिणग हवा ते उथी वञी लोढ़े ते पई, लोढ़े खे बाहि लॻी वई। रात जो बेगार टाइम मुंहिंजा दोस्तो माण्हू निंड में ओचितो उन चुल्ह मां चिणग उथी बाहि दुखी, ॻोठ जो ॻोठ सड़ी वियो। थोरो एहतियात करे हा जे सुम्हण खां अॻु में पाणी हारे छॾे हा त छो ॻोठ सड़े हा। ॻाल्हि सम्झो या न? साईं फरमाइनि था जॾहिं शाम थिए सिज लही वञे त पंहिंजे घर जा दरवाज़ा बंदि करे छॾींदा कयो। फ़इन शयातीन हीन इज़िन तंतशिरु, सिज लथे खां पोइ शैतान घिटियुनि में पखिड़िजी वेंदा आहिनि। शैतान घिटियुनि में रस्तनि में पखिड़िजी वेंदा आहिनि। पोइ जेॾीमहिल तव्हांजा ॿारड़ा घिटियुनि में निकिरंदा आहिनि त शैतान उन्हनि सां खेस कंदा, हरकत कंदा, तव्हांजा बच्चा बीमार थी पवंदा, तव्हांजा बच्चा आसीब ज़दा थी पवंदा। इन जे करे साईं फरमाइनि था एहतियात इहो आहे जो तव्हां सिज लथे खां पोइ पंहिंजा दर बंदि करे छॾियो, बच्चनि खे ॿाहिरि निकिरण न ॾियो। हाणे बरोच का ॿार रांदि ते निकिरंदा ई सिज लथे खां पोइ। मां ॾिठो आहे न घणनि ॻोठनि में मां वियो आहियां, सिज लहंदो ऐं घिटियुनि में रड़ियूं दाहूं धमचर ॿारनि जो शुरू थी वेंदो आहे या न? साईं फरमाइनि था त जॾहिं राति थिए त खाधे जूं शयूं ढके छॾींदा कयो, छो त राति जो बीमारियूं आसमाननि तां लहंदियूं आहिनि। जेकी थांव खुलियल हूंदा, बर्तन खुलियल हूंदा, खाधे जूं शयूं पीअण जूं शयूं जेके खुलियल हूंदियूं आहिनि उन्हनि में बीमारियूं लहंदियूं आहिनि। पोइ उन खाधे खाइण सां, उन पाणी पीअण सां तव्हां बीमार थी पवंदो। इन जे करे जेॾीमहिल राति थिए त पंहिंजा दिला ढकण ॾेई ढके छॾियो, मट ढके छॾियो, नादियूं ढके छॾियो। मुंहिंजा दा फ्रिज जो दरवाज़ो बंदि करे छॾियो, गैस जो चूल्हो उझाए छॾियो, चुल्ह ॿरंदड़ा त पाणी हारे विसाए छॾियो, गैर ज़रूरी बत्तियूं विसाए छॾियो। मुंहिंजा दा पंहिंजे बच्चनि खे आराम सां सुम्हारे पोइ पाण सुम्हो। जे सियारे जी मौसम आहे त पंहिंजे बच्चनि जे मथां जेकॾहिं सवड़ नाहे, रली लही वई आहे त उहा रली पाण पंहिंजे हथनि सां विझो। इहो बि 10 नेकियुनि जो सवाब आहे।
बारड़ो तव्हांजो वेठो आ, परियों बाहि आ, ईअं न चओ त बाहि परे आ, ॿार परे आ, मतां बारड़ो सुरंदे सुरंदे वञी बाहि में न हथ विझे। तंहिंजे करे पंहिंजे बचड़े जो एहतियात कयो। अॻियों ॾिसो था खॾा त एहतियात सां वञो, जेकॾहिं ॾिसो था रस्ते में कंडा आहिनि त एहतियात सां हलो, मतां कंडो तव्हांजे पेर में लॻी पवे, मतां कंडो तव्हांजी साइकिल खे पंचर करे विझे, मतां इहो पत्थर तव्हांजे मोटर साइकिल जो टायर पंचर करे विझे। जेको रस्तो नाहमवार आहे उन ते न वञो, सही रस्ते ते वञो। मतां किथे मुंहिंजा दोस्तो कंहिं तकलीफ़ में न पइजी वञो। कुर्बान या रसूल अल्लाह, तुंहिंजे दीन सेखारण तां, एहतियात सेखारण तां। साईं फरमाइनि था जेॾी महिल राति जो सुम्हो था त बिस्तर ते ईअं न सुम्हंदा कयो, पहिरीं पंहिंजे बिस्तरे खे छंडे पोइ सुम्हो। छा कयो जी? छंडे पोइ सुम्हंदा कयो। मतां को जीत हुजे, मतां को नांग हुजे, मतां को विछू हुजे, मतां को ईज़ाईंदड़ जानवर पियल हुजे, तव्हां पंहिंजे बिस्तरे खे छंडे पोइ सुम्हंदा कयो। पाणी पियो था, पाणी जो गिलास हथ में मिलियो यकदमि ईअं पीअण शुरू न कयो। पहिरीं पाणीअ में अंदर ॾिसो, निहारियो, जीत त कोन्हेसि, कखु त कोन्हेसि, पाणी मेरो त नाहे, पाणी में का गंदगी या गिलाज़त नाहे, गिलास धोतल आहे या न, अवल ॾिसो पोइ पियो। साईं फरमाइनि था जेॾी महिल मानी खाओ था, मानी जो उहो हिसो जेको घणो सेक अची वियो, सड़ी वियो, कन्नो कारो थी वियो, या भत जो हेठों हिसो देग खे लॻी वियो, जंहिंखे सिंधी में चइबो आहे खुरड़, कारी खुरड़, इहा न खाओ, छो त इन जे खाइण सां तव्हांजे पेट में बीमारियूं पैदा थींदियूं। घणा माण्हू अचंदा साईं फीणो रखो, पेट ख़राब आहे। घणा माण्हू पेट ख़राब आहे, कंहिंखे कब्ज़ी, कंहिंखे घुमरा, कंहिंखे पेट में सूर, पेट जी ख़राबी। छो? मुंहिंजे सोणे हबीब ॿुधाए छॾियो, गरम खाधो न खाओ। गरम खाधो जेको खाए थो सो ॼण जहन्नम जा टांडा पंहिंजे पेट में थो विझे। गरम खाधो न खाओ, सड़ियल मानी न खाओ, किनो पाणी न पियो। हाणे हींअर पाकिस्तान में अध खां वधीक माण्हू, 100 में 60 या 70 माण्हू साई जा बीमार थी विया आहिनि, हेपाटाइटिस जेके सॾनि था। हेपाटाइटिस अक्सर माण्हुनि खे हेपाटाइटिस वठी वई आहे, ऐं डॉक्टर चवनि था इन जो बुनियादी सबबु जेको आहे बेएहतियाती आहे, ख़ासि करे पाणी सही नथो मिले, इन जे करे कारी साई थी थिए। ॻाल्हि सम्झो था? उहो मिठा पोइ बीमारी ते जेकॾहिं इलाज में तूं हज़ारे रुपया ख़र्च करीं, पर मुफ़्त जी तदबीर, मुफ़्त जो एहतियात करीं त इन हज़ारनि जे ख़र्च खां बि बची पवीं, सूरनि खां बि बची पवीं। समझो या कोन समझो? चओ सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में, सही मुस्लिम में हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु का हदीस आ, मुझे आका फरमायो इयाकुम वल जुलूस फित तुरुकात, रस्तन ते वेहण खां बचो, रस्तन ते वेहण खां बचो, रस्तन ते वेहण खां बचो। रस्ते ते वेठा हूंदा, ॿाहिराड़ियुनि में ॾिसो न, माण्हू अचे वेहंदा रस्ते ते, पोइ कमर जा परावा गन्ना बि खाईंदा वेठा, कचहरी वेठा कंदा। वेहंदा रोड ते। ॾिस मुंहिंजे महबूब खे ख़बर हुई त दादू वारा अहिड़ा बेलक्षणा मुंहिंजा उमती बि थींदा, अॻ में ॿुधाए विया त रस्तनि ते न वेहिजो। साईं जन खे ख़बर हुई न अहिड़ा माण्हू थींदा।
साईं फरमाइनि था रस्तनि ते न वेंदा कयो, छो त हिकु त रस्तो रोकणु ठीकु न आहे, ॿियो मतां ओचितो ओचितो का सवारी अची वञे, मतां तव्हांखे चीभाटे विझे। असांजे मातली शहर में, मातली जो अॻियों कॉलेज आहे, उते इहो लठ ठाहींदा आहिनि, लठ बनो, छा चवंदा आहिनि हुनखे, स्पीड ब्रेकर, उहो ठहियल हुजे। हिकिड़ी मंडी माई रोज़ अचे उन स्पीड ब्रेकर ते वेहे, रोज़ उते वेठी आहे पिनण जे लाइ। हाणे उते स्पीड ब्रेकर ते गाॾी हर का आस्ते थिए थी, वरी वेहे भला जी मानी विच में। हिकिड़े भेरे मूंखे थियो, मूं चवांसि त तूं हिते विच में न वेह, पासे ते भला थी वे, पर असीं उहा जेॾी महिल बि लंघूं उते वेठी आहे विच ते। हिकिड़ो कोस्टर पियो अचे, होच तो इहो ठका थी वियुसि, चीभाटजी मरी वई। साईं फरमाइनि था रस्तनि ते न वेंदा कयो। फ़क़ालू या रसूल अल्लाह मालना मिन मजालिसना बुद्द नतहद्दसु फीहा, या रसूल अल्लाह कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो रस्ते ते असांखे ॻाल्हाइणो पइजी वेंदो आहे, मजबूरी हूंदी आहे, ख़ुशीअ सां नथा वेहूं, ॼाणी वाणी नथा वेहूं, पर या रसूल अल्लाह कॾहिं मजबूरी में रस्ते ते बीहणो पइजी थो वञे या वेहणो पइजी थो वञे, ॻाल्हाइणो पइजी थो वञे, पोइ छा कयूं? साईं फरमाइनि था फ़इज़ा अबैतुम इल्लल मजलिस फ़आतु तरीक़ हक़हू, भला जे नथा मुड़ो हरू भरू वेहो था त पोइ हीअं कंदा कयो जो रस्ते खे उनजो हक़ ॾींदा कयो, रस्ते खे उन जो हक़ ॾियो, रस्ते जो हक़ अदा कयो। कालू वमा हक़ु तरीक़ या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा रसूल असांखे ॿुधायो त रस्ते जो हक़ छा आहे? साईं फरमाइनि था गद्दुल बसरे व कफ़ुल अज़ा व रद्दुस सलामे वल अम्रु बिल मअरूफ व नह्यु अनिल मुनकरे। साईं फरमाइनि था रस्ते जो हक़ इहो आहे जो पंहिंजी अखि खे बुरी नज़र खां बचायो, रस्तो आहे लंघो आहे न, न्याणियूं सियाणियूं लंघंदियूं पियूं, न्याणियूं सियाणियूं रस्ते सां लंघंदियूं, पोइ तव्हां विच रस्ते में जे वेठा हुजो ऐं न्याणियुनि ते नज़र पवे, ओ मुंहिंजा उम्मतियो ईअं न कजो, पंहिंजो गर्दन झुकियल रखिजो, अखियूं नीचियूं रखिजो, परावा नंग न तकजो, बुरी नज़र न कजो। हलन पेयूं के न्याणियूं सियाणियूं, उमर बंद रखबियूं न कंहिंजूं न्याणियूं, हो उमर बंद रखबियूं न कंहिंजूं न्याणियूं, मिड़ई मुंहिंजूं शाहिद अथई घर धन्याणियूं, उमर बंद रखबियूं न कंहिंजूं न्याणियूं। ओ निहोड़े छॾींदई अंदर वारियूं आहूं, हे निहोड़े छॾींदई अंदर वारियूं आहूं, जे न त हेठि रख तूं हमेशह निगाहूं, जे न त हेठि रख तूं हमेशह निगाहूं, हलन पेयूं के नियाणियूं सियाणियूं, उमर बंद रखबियूं न कंहिंजूं न्याणियूं। साईं फरमाइनि था भला जे हरू भरू रस्ते ते बीठायो या वेठायो त पोइ पंहिंजी नज़र खे बुराई खां बचाइजो, इहो रस्ते जो पहिरियों हक़ आहे। ऐं ॿियो रस्ते जो हक़ इहो आहे व कफ़ुल अज़ा, ईज़ा ईंदड़ शइ खे रस्ते तां हटाए छॾिजो, ईज़ा ईंदड़ शइ रस्ते ते कंडो पियो आहे, भितर पियो आहे, पत्थर पियो आहे, उहो हटाए छॾियो, मतां के मुस्लमान खे लॻे इहो रस्ते जो हक़ आहे। निंड पइजी विया आहियो? हाँ, जागो था? रस्ते जो हक़ अदा कंदा कयो। ऐं टियों रस्ते जो हक़ इहो आहे रद्दु सलाम, जे रस्ते ते वेठायो केरु सलाम करेव त उनखे सलाम जो जवाब ॾींदा कयो।
हाँ सलाम करे तो सीटिया न वेठा हुजो, जवाब ॾियण खां वात बंदि कयूं वेठा हुजो, ईअं न कजो। को सलाम करे चो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। साईं फरमाइनि था वल अम्रु बिल मरूफ वन नह्यु अनिल मुनकर, नेकी जो हुकुम कयो, बुराई खां मना कयो। कंहिंखे बुरे कम सां वेंदे ॾिसो था त रोकियोसि, कंहिंखे चङाई जी ॻाल्हि चओ, रस्ते ते वेठे वेठे का नसीहत करे छॾियो त ॼण तव्हां रस्ते जो हक़ अदा करे छॾियो। रस्ते खे बंदि न कयो। छा हाणे अचे थकायो दमाव? हाँ रस्ते खे बंदि न कयो। अॼुकल्ह वरी धरणनि जी मौसम आहे, सम्झो था? रोड बंदि कयूं वेठा आहिनि, रस्ता ब्लॉक कयूं बीठा आहिनि। मिसरनि कंहिंखे को बिजली बंदि थी वई, अब वापडा जे ख़िलाफ़ हड़ताल है, रस्तो बंदि। अब वापडा था कयो त उन वापडा जे गिरड जे अॻियों वञी धरणो हणो न, हे रस्तो माण्हुनि जो छो रोकियो अथव? रस्ते में मुसाफ़िर आहिनि, न्याणियूं आहिनि, ॿारड़ा आहिनि, मुमकिन आहे को मरीज़ हुजे जंहिंखे इस्पताल में पहुचणु लाज़िम आहे, मतां को वीचारो सकरात में हुजे, मतां के न्याणी खे वियम जी तकलीफ़ हुजे, तव्हां रस्तो रोकियो आहे, हुन जे मथां छा गुज़रंदो ओ अदा। मतां कंहिंजे जनाज़े में पहुचणो हुजे, मतां कंहिंजो जहाज़ जी फ्लाइट हुजे, मतां को मदीने वञण वारो मुसाफिर रोके वेठा हुजे, हाँ रस्तो बंदि न कयो। रस्ते खे रोकणो, रस्ते खे बंदि करणो, इहो यज़ीदियुनि जो कमु आहे, मोमिननि जो कमु न आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या। ओ सही बुखारी जी हदीस आहे, हज़रत उक़बा बिन आमिर थो चवे त मदीने वारे ताजदार फरमायो इयाकुम वद्दुखूल अलन निसाए, परायुनि औरतुनि वटि वञण खां एहतियात कयो, न वेंदा कयो। ये ॻाल्हि सभु एहतियात जी थी हलेव पई। परायुनि औरतुनि वटि न वेंदा कयो, परायुनि औरतुनि वटि न वेंदा कयो। फ़क़ाल रजुलुम मिनल अंसारे या रसूल अल्लाह अफ़रअयतल हमव, क़ाल अल हमवुल मौत। हिकिड़े असाबी अंसारी पुछो या रसूल अल्लाह, भला ॾेर वञे घर में, ॾेर भाॼाई वटि ॾेर वञे, पाण फरमाए ॾेर त मौत आहे, ॾेर त मौत आहे, चओ था ॾेर वञे। ॻाल्हि सम्झो था? असां वटि जॉइंट फैमिलियूं आहिनि, सभु ॿाहिरि गॾु रहनि था, हिक ॿिए जे औरतूं मोह पवनि थियूं। शरीयत जे कानून में ॾेर भाॼाई मोह पवणु शरण जाइज़ न आहे, पर असां वटि इहो एहतियात कोन्हे। भला जेकॾहिं एतिरो त एहतियात करणु खपे त भाॼाई या उन जो पंहिंजो ॾेर हिकिड़ी जाइ ते अकेला गॾु न थियनि। छो? साईं फरमाइनि था ॾेर त मौत आहे, यानी उनजी इज़त जे लाइ, उनजे लॼ जे लाइ मौत आहे। एहतियात रखो। परायूं औरतूं जिते हुजनि उन पासे ॾे वञणु छॾे ॾियो, उन गस घिटीअ में वञणु छॾे ॾियो, मतां शैतान तव्हांखे फितने में गिरफ़्तार न करे विझे। हिकिड़ा वरी माण्हू अथई, ओ बस जे उन्हनि सीटुनि ते वेहंदा जिते ज़नानियूं सीटूं हूंदियूं, उनजे पासे में। रेल जे पर उन गाॾे में वेहंदा जिते ज़नानो गाॾो हुजे। छोकिरियुनि जो स्कूल ॾिसंदा, मोकल जो टाइम थींदो त उते वञी बीहंदा,
ओ मिठा पंहिंजे अख के बुरी नज़र का बचाए। साईं फरमाइनि था जेको पराई औरत के बेहयाई जी नज़र सां तो ॾिसे या औरत पराए मर्द के बेहयाई जी नज़र सां थी ॾिसे त क़यामत जे ॾियारे में जहन्नम जी बाहि जो सीहो पघराए उन जे अखियुनि में पलटियो वेंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या हजरते नौमान बिन बशीर का हदीस है सही बुखारी मुस्लिम जे अंदर मुझे आका फरमायो अल हलाल बय्यिनुन वल हराम बय्यिनुन व बैनहुमा मुशब्बहातुन ला यअलमुहा कसीरुम मिनन नास। हलाल भी पधरो आ हराम भी पधरो आ पर जेके उन बिन्ही जे विच में शयूं आहिनि जेके शुभे वारियूं शयूं आहिनि शक वारियूं शयूं आहिनि उन्हनि जी घणनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे त हलाल चाहे हराम चाहे। साईं फरमाइनि था उन शुभे वारियुनि शयुनि खां शक वारियुनि शयुनि खां बचंदा कयो। फमन इत्तकल मुशब्बहात इस्तबरअ लिदीनिही व इर्दिही। जेको माण्हू शकन खां शुभन वारियुनि शयुनि खां बचो उन पंहिंजे दीन खे संभाले सांढे महफूज़ करे वरितो। पर जेको शक वारियुनि शयुनि में पियो हबीबन मिसाल ॾिनो आहे सोने नबी मिसाल ॾिनो आहे जीअं पोख बीठी आहे बकरी अचे थी पासड़ो पासड़ो वठी पोख में नथी पए पर पासो पासो वठे थी एहतियात इहो आहे त पंहिंजी बकरी खे पराई पोख खां परे हटायो। छो त जेका पोख जे वेझो ईंदी मुमकिन आहे चक हणी विझे मुमकिन आहे खाई विझे बूटो खाई विझे तंहिंजे करे एहतियात इन में आहे त बकरी पराई पोख जे वेझो वञे ई न। जिते परायण औरतुनि जो फितनो हुजे उहो पासो ई छॾे ॾियो। जिते हराम कमाई जो शक हुजे उन कमाई वारो रस्तो ही छॾे ॾियो। इहो एहतियात आहे। साईं फरमाइनि था जंहिं एहतियात कयो उन खे अल्लाह ताला परहेज़गारनि मुत्तकी बाननि जे लिस्ट में रब लिखाई छॾींदो। सुभान अल्लाह। ऐं पोइ साईं फरमाइनि था हबीबन करीमन फरमायो अला व इन फिल जसद मुदगतन इज़ा सलहत सलहल जसद कुल्लू। खबरदार माण्हू जे बदन में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आ जे उहो गोश्त जो टुकड़ो सुधरी पियो त सॼो बदन सुधरी वेंदो। व इज़ा फसदत फसदल जसद कुल्लू। जे उहो गोश्त जो टुकड़ो बिगड़ी पियो त सारो बदन बिगड़ी वेंदो। अला वहियल कल्ब। खबरदार इहा दिल आ जे दिल सुधरी वई त सॼो बदन सुधरी वेंदो। हाँ इहो एहतियात सेखारींदी आहे दिल। दिल कीअं सुधरंदी दिल कीअं सुधरंदी ओ अदा दिल तॾहिं सुधरंदी जॾहिं कामिल मुर्शिद वठंदे। दिल तॾहिं सुधरंदी जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेंदे। छो त अल्लाह वारा दिलुनि जा तबीब हूंदा आहिनि। तबीब आहे मुल्क असां ॾे विच जो दिल मुर्द जीवा ॾेवे। तोड़े मोहलिक हो वन मर्जा त पल विच कर शफा देवे। न फिर तू इस पताला विच न रह कूड़े ख्याला विच न रह तू मकर चाला विच इथई आ वञ शफा थी वे। तबीब मुल्क असां ॾे विच
जो दिल मुर्द जीवा देवे। ओ मुझा पिरी प्यारा मुर्शिद कामिल दिल जो तबीबा, उन्हें जी सोबत में वे त एहतियात भी मिलंदी, शरीयत सुन्नत वारी राह भी मिलंदी। चो सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों बुधो। हाँ ही तवा छोटा छोटा नंढा नंढा एहतियात ता बुधा, पर हिकड़ी गाल वड्डे एहतियात वारी आ, जो सोने हबीब फरमायो त जडा कुर कायनात रब पैदा कया ऐं जहान हलंदो रहंदो क़यामत ताईं, जेतरा भी फितना थिया थियन था या थींदा, उन्हनि सभिनी का हिकिड़ो फितनो वड्डो थियण वारो आ, जेको सभिनी फितननि खां सब खां वधीक खतरनाक फितनो आ। साईं फरमाइनि था उहो फितनो आ जो दुनिया ते को बि अहिड़ो नबी न आयो जंहिं पंहिंजी उम्मत खे उन फितने खां हज़र करण न सेखारियो हुजे, उन फितने का एहतियात करण न सेखारियो हुजे। हर नबी पंहिंजे उम्मत के उन फितने का एहतियात सेखारियो। मां मोहम्मद करीम भी तव्हां के एहतियात सेखारियां थो, उन फितने का जरूर बचजो। बुधो हेॾे मुड़ी ध्यान कयो, को भी नबी अहिड़ो न आयो जंहिं नबीअ उन फितने खां पंहिंजी उम्मत खे ड्रेजारियो न हुजे। हर नबीअ ड्रेजारियो, हर नबीअ ऐं हर वलीअ, हर अल्लाह जे बरगुज़ीदा बाने पंहिंजे मुरीदन पंहिंजे जमायत खे उन फितने खां ड्रेजारियो। अॼु मुंहिंजी दिलि बि चवे थी तव्हांखे उन फितने खां ड्रेजारियां, उन फितने का बचजो। अल्लाह शल उहे दिहाड़ा असां के न ॾेखारे, पर जे असां जे ज़िंदगी में उहो फितनो अची वञे त पोइ उन खां बचण जी तदबीर अॼु ॿुधी वठो, सिखी वठो, समझी वठो। ईअं कोन ॿुधाईंदुसि पहिरीं 3 भेरा सलात पढ़ो। सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस आ, हजरत अबू उमामा बाहिली रज़ी अल्लाह ताला नु तो रिवायत करे त मदीने वारे साईं हिकड़े ॾियारे खुतबो ॾिनो, खुतबो ॾिनई। पो पाण करीमन उन खुतबे में फरमायो इन्नहू लम तकुन फितनतुन फिल अर्द मुंज़ ज़र अल्लाह ज़ुर्रियत आदम आज़म मिन फितनत दज्जाल। साईं फरमाइनि था जॾा कुर अल्लाह ताला धरती के पैदा कयो आ, जॾा कुर अल्लाह ताला आदम ऐं उन जे औलाद के पैदा कयो आ त को बि अहिड़ो वॾो फितनो धरती ते न आयो आ, न ईंदो जहिड़ो दज्जाल जो फितनो खतरनाक हूंदो। छाजो फितनो? छाजो? दज्जाल जो फितनो वडो खतरनाक हूंदो। व इन्नल्लाह लम यबस नबियन इल्ला हज़र उम्मतहु दज्जाल। अल्लाह ताला को बि अहिड़ो नबी न मोकिलियो, पर हर नबी पंहिंजी उम्मत खे दज्जाल जे फितने खां ड्रेजारियो हुयो। व अना आखिरुल अंबिया, मां सभिनी नबियन जे पुजाणी वारो नबी आहियां। व अंतुम आखिरुल उम्म, ऐं तव्हां सभिनी उम्मतुनि खां पछाड़ी वारी उम्मत आयो। व खारिजुन फीकुम ला महाल, लाज़मी
हाणे इहो दज्जाल तव्हां में ई पैदा थींदो, तव्हां में ईंदो। छो त ॿियनि नबियनि जा दौर गुज़री विया, उन्हनि जे उम्मतुनि जा दौर गुज़री विया। आख़िरी उम्मत तव्हां, आख़िरी नबी मां। हाणे असांजे ई दौर में उहो दज्जाल ईंदो। व इन यखरुज व अन बैन ज़हरानीकुम फ अना हजीजुन लिकुल्लि मुस्लिम। जे मुंहिंजी ज़िंदगी में, मुंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी में दज्जाल ज़ाहिर थियो त मां पाण पंहिंजी उम्मत खे बचाईंदुसि। पर जेकॾहिं मां दुनिया तां पर्दो करे वञा ऐं पोइ उहो दज्जाल ज़ाहिर थिए त पोइ मुंहिंजो रब मुंहिंजी उम्मत जो रखवाल आहे। व इन्नहु यखरुज मिन खल्लतिन बैन शाम वल इराक। साईं फरमाइनि था त उहो दज्जाल इराक ऐं शाम जे विच में हिकिड़ो ॻोठ आहे, उतां पैदा थींदो। किथों पैदा थींदो? इराक ऐं शाम जे विच वारे ॻोठ मंझां। पोइ उतां जेॾी महिल निकिरंदो फयईसु यमीनन वयईसु शिमाला। पोइ सॼे बि पंध कंदो, खॿे बि पंध कंदो, सॼी दुनिया ते घुमंदो। या इबाद अल्लाह फस्बुतू, ए अल्लाह जा बानो पंहिंजे दीन ते क़ाइम रहिजो। इहो दज्जाल जेॾी महिल ईंदो तव्हांखे दीन खां मटाइण जी कोशिश कंदो। फ़इन्नी सअसिफ़ुहु लकुम सिफ़तन लम यसिफ़ा इय्याहु नबियुन क़ब्ली। मां तव्हांखे दज्जाल जी हिकिड़ी अहिड़ी पक्की पक्की निशानी थो ॿुधायां जो कंहिं नबीअ पंहिंजी उम्मत खे उहा निशानी कोन ॿुधाई हुई जेका मां निशानी तव्हांखे ॿुधायां थो। दज्जाल जी कहिड़ी निशानी हूंदी? साईं फरमाइनि था उन जी वॾी निशानी इहा हूंदी फयकूल इन्नहु यब्दा फयकूल अना नबियुन वला नबिय बदी। साईं फरमाइनि था पहिरीं पहिरीं उहो दज्जाल चवंदो त मां नबी आहियां, पर ॿुधी छॾियो मां मुहम्मद आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ ॿियो को नबी थियणो ई न आहे। मुखां बाद में अगर को पाण खे नबी सदाए त समझजो त निशानी इहा अथसि, इहो ई दज्जाल अथव। इहो ई जेको पाण खे नबी सदाए। साईं फरमाइनि था मुखां बाद में ॿियो को नबी थियणो ई न आहे। पोइ वरी नबूअत जी दावा करण खां पोइ वरी चवंदो अन रब्बुकुम, चवंदो मां तव्हांजो रब आहियां। पाण खे ख़ुदा सॾाईंदो। दज्जाल पाण खे महबूद सॾाईंदो। वला तरोन रब्बकुम हत्ता तमूतू, तव्हां पंहिंजे रब खे तेसीं कोन ॾिसंदो जेसीं मरी न वञो। मरण खां पोइ त तव्हां रब खे ॾिसंदो, दुनिया में तव्हां रब खे ॾिसी नथा सघो। हे दज्जाल साम्हूं बीठो हूंदो, इहो रब कीअं थो थी सघे? रब त नज़र अचण वारी शइ ई न आहे। रब त हिननि अखियुनि सां नज़र ईंदो ई कोन। हे जेको साम्हूं बीठो पाण खे रब थो सॾाए, सम्झो त इहो दज्जाल आहे, तव्हांजो रब न आहे। जे नबी सदाए त बि सम्झी वठिजो त मुखां बाद में ॿियो को नबी अचणो न आहे ऐं सम्झिजो त इहो दज्जाल आहे। पर जे पाण खे ख़ुदा सदाए त उहो त तव्हांखे दज्जाल नज़र ईंदो, ख़ुदा त नज़र अचण वारो ई न आहे। जे पाण खे ख़ुदा सदाए सम्झबो त इहो ख़ुदा न आहे, पर इहो छा आहे? दज्जाल आहे। ऐं साईं फरमाइनि था व इन्नहु अअवरु, ऐं इहो काणो हूंदो, हिकिड़ी अख न हूंदसि, काणो हूंदो। इहा वॾी निशानी, दज्जाल जी वॾी निशानी। पुट सम्झो दौर पोयों अची वियो अथव। अॼु बि थी सघे थो क़यामत अची वञे, अॼु बि दज्जाल पैदा थी पवे। देर न आहे। मथां चओ त इहे पुराणियूं ॻाल्हियूं न हले, कॾहिं थिए हले न थिए। न, अल्लाह ताला जल शानु कादिर आहे। अॼु दज्जाल खे पैदा करे त अॼु मर्ज़ी वारो आहे। अॼु ज़हूर थी वञे त रब मर्ज़ी वारो आहे। तंहिंजे करे मदीने वारे साईं उहे निशानियूं ॿुधाए छॾियूं आहिनि त सुञाणी वठिजो त इहो चंडो केरु आहे। साईं फरमाइनि था इहो अखि खां छा हूंदो? काणो हूंदो।
व इन रब्बकुम लैसा बिअवर, ऐं पक जानो त तव्हांजो रब काणो नाहे। असांजो रब सुहिणो आ, असांजो रब चो सुहिणो आ। हे दज्जाल काणो हूंदो, असांजो रब काणो नाहे, असांजो रब हुस्न ऐं जमाल वारो आ। इन अल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल, अल्लाह पाण बि सुहिणो आ ऐं सूंह खे पसंदि कंदो आ। ऐं ॿी वॾी निशानी दज्जाल जी साईं फरमाइनि था व इन्नहु मक्तूबुन बैन ऐनैहि काफिरुन यक़रउहु कुल्लु मोमिनिन कातिबिन औ गैर कातिब। साईं फरमाइनि था उन जे निरड़ ते लिखियल हूंदो काफर। छा लिखियल हूंदो? काफ जुदा, वरी अलफ जुदा, वरी फे जुदा, वरी रे जुदा, काफर इहो लिखियल हूंदो। जेको पढ़ियल हूंदो सो त पढ़ी सघंदो, पर जेको न पढ़ियल हूंदो, ॼट हूंदो, कुझु न ॼाणे पढ़ण, अखर न सुञाणे, पर दज्जाल जे पेशानी खे ॾिसंदो पढ़ी वठंदो त काफ़र लिखियल अथसि। हाणे अञा बि कंहिंखे शक थी सघे थो छा? काणो हूंदो, पेशानी ते लिखियो बीठो हूंदुसि काफ़र, पाण खे नबी सॾाईंदो, वरी किथे पाण खे ख़ुदा सॾाईंदो। इहे उन जूं पकियूं निशानियूं आहिनि। साईं फरमाइनि था, हाणे ॿुधजो, हबीबन करीमन फरमाए त इन मिन फितनतिही अन्नमाहु जन्नतन व नारा, उन जो वॾो फितनो दज्जाल जो इहो हूंदो जो जन्नत हिकिड़े हथ में खयूं वतंदो, जहन्नम ॿिए हथ में खयूं वतंदो। चवंदो मां ख़ुदा आहियां मूंखे मञो, जेको मञंदुसि उनखे जन्नत में मोकिलींदो। उन जी जन्नत हक़ीक़त में जहन्नम हूंदी, ऐं जेको उनखे न मञंदो उनखे जहन्नम में मोकिलींदो, ऐं उन जो जहन्नम हक़ीक़त में जन्नत हूंदी। जन्नत ऐं जहन्नम हीअं खयूं वतंदो, हीअं बाहि हथनि में हूंदसि, हीअं ॿरंदी पई, माण्हू ॾिसंदा चवंदा हल हीउ दोज़ख खयूं थो वते, मथां असांखे बाहि में विझे, पोइ उनजो पोयो लॻी पवंदा, उनजो चयो मञंदा। ऐं जेके वरी उनजो चयो मञंदा उनजे हथ में जन्नत हूंदी, हीअं ॾेखारींदो माड़ियूं बाग बंगला, वॾो फितनो हूंदो साईं। हीअं जन्नत ॾेखारींदो बीठो, चवंदो अचो मूंखे ख़ुदा मञो जन्नत में मोकिलियांव। पोइ जेके घटि ईमान वारा मुनाफ़िक हूंदा उनजे पुठियों लॻी पवंदा, उनजे पोयों लॻी पवंदा, दज्जाल खे पंहिंजो ख़ुदा सॾींदा, ऐं सॼी दुनिया में घुमंदो, पूरी कुर्रे अर्ज़ जी ही गिराट आहे न, हीअ छाड़की हिकिड़ी ॿोक या हिकिड़ी गिराट, इहा गिराट न छॾींदो जिते दज्जाल पेरो न रखे। सॼी दुनिया घुमंदो सवाइ ॿिनि शहरनि जे, हिकिड़ो मके जो शहर, ॿियो मदीना मुनव्वरा जो शहर। साईं फरमाइनि था उन ॾींहुं मुंहिंजे मदीने जे चौधारी घाट हूंदा, उन घाटनि ते मलाइक बीठल हूंदा। जेॾी महिल दज्जाल ईंदो ओ अचे मजतम सुयूल जेको आहे जबल उहद जे पासे में, जबल उहद जे ओलह में मजतम सुयूल जो इलाइक़ो आहे। हबीबन ॿुधायो त हिते अचे बीहंदो, पोइ उते बीही ऐं हीअं ॾिसंदो मुंहिंजे महबूब जी मस्जिद नबवी नज़र ईंदसि, मुनारा ईंदा, सफ़ेद रंग वारी मस्जिद नबवी चिमकंदी बीठी। चवंदो हा हीअ अहमद जी मस्जिद आहे, ही मुहम्मद मुस्तफ़ा जी मस्जिद आहे। पोइ दज्जाल उते बीही ऐं इरादो कंदो त मां मदीने में वञा। जेॾी महिल वञण जो इरादो कंदो ओॾी महिल मदीने में 3 भेरा ज़मीन धुॾंदी, ज़िलज़िलो ईंदो, ज़मीन ज़िलज़िले सां धुॾंदी लुॾंदी। पोइ जेके घटि ईमान वारा हूंदा या मुनाफ़िक हूंदा से भॼंदा दज्जाल ॾे, पर जेके मोमिन हूंदा से मुंहिंजे मस्जिद नबवी जे थंभनि में पाण खे ॿधाए बीहंदा, चवंदा मरूं त मदीनो न छॾींदासीं। साईं फरमाइनि था जेॾी महिल 3 लोॾा ईंदा न, मुनाफ़िक सभु निकिरी वेंदा, मुंहिंजे मदीने में बाक़ी रुगे मोमिन ई मोमिन, मोमिन ई मोमिन, मोमिन ई मोमिन बचनि। हाय 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 हाय, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था
मुझे मदीने के उन ॾींहुं रब आजो कंदो। इहो हूंदो योमुल खलास, नजात जो ॾिहाड़ो। मुनाफ़िक सभु निकिरी वेंदा, बाक़ी रुगे मोमिन बाना मदीने पाक में वञी बचंदा। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था पोइ हीअं विख खणंदो, मुंहिंजे मदीने ॾे वधण जी कोशिश कंदो त मलाइक ईंदा उनखे हीअं धिको ॾींदसि। कंहिंखे? कंहिंखे? दज्जाल खे धिको ॾींदा। हल पलीत परे, हे पलीतन जी जाइ न, हे पाक मुहम्मद जो शहर आहे। जंहिं त मदीनो ॾिठो यार सादिल की, सादिल की टिके, सादिल की टिके, रिय रसूल सचे वो जंहिं त मदीनो, जंहिं त मदीनो ॾिठो यार सादिल, ओ चढ़ी जबल अरफात ते, चढ़ी जबल अरफात ते, हाजुन साण हलजे, हाय हाय हाय, काफ़िला वञनि था पिया हाजुन जा, जहाज भरिया था वञनि पिया। रब करे शल असांजो बि पंधो ओॾे थिए, रब शल असां सभिनी खे बि हज जी सआदत ॾिए। ओ चढ़ी जबल अरफात ते यार, चढ़ी जबल अरफात ते, चढ़ी जबल अरफात ते, हाजुन साण हलजे वो जंहिं त मदी, अदियूं अब्दुल लतीफ चए वो लालऊं लाल लतीफ चए, भेनर शाह लतीफ चए, अदियूं शाह लतीफ चए, ओ मदनी ॾिसी पो मरजे, ओ सुहिणो ॾिसी पो मरजे वो जंहिं त मदीनो ॾिठो यार सादिल कीअं, रिय रसूल सचे वो जंहिं त मदीनो ॾिठो यार सादिल कीअं टिके वो जंहिं त। साईं फरमाइनि था फमन इब्तुलिय बिनारी फलयस्तगिस बिल्लाह वल यक़रा फवातिहल कहफे फतकून अलैहि बरदन व सलामा। साईं फरमाइनि था जेॾी महिल को माण्हू दज्जाल जे फितने में गिरफ़्तार थी वञे ऐं दज्जाल उन खे पंहिंजी बाहि में खणी उछलाए, साईं फरमाइनि था ओॾी महिल छा करे जो चवे मौला मुंहिंजी मदद कर, रब खे सॾे ऐं कहफ़ सूरत जूं शुरूआत वारियूं आयतूं, कहफ़ सूरत जूं अॻ वारियूं आयतूं पढ़े त उहा बाहि उन जे लाइ ईअं बाग़ थी पवंदी जीअं इब्राहिम जे लाइ निमरूद वारी बाहि बाग़ीचो बणिजी पई हुई। सुभान अल्लाह। फतकून अलैहि बरदन व सलामन कमा कानत नारु अला इब्राहिम। पोइ उहा दज्जाल वारी बाहि उन जे लाइ अमुन सलामती वारी बणिजी वेंदी जीअं इब्राहिम जे लाइ बाहि बाग़ीचो बणी हुई। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तो, त पोइ इहो तमामु वॾो फितनो अचण वारो आहे ऐं इन फितने खां बि एहतियात कबो। अलाह उहे ॾींहं न ॾेखारींदो, भला जे ॾिसण में अची विया दज्जाल असांजी ज़िंदगी में ज़ाहिर थी पियो त पोइ सुञाणी वठो, एहतियात तव्हांखे बि करणो पवंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या
सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। पर मुंहिंजा दोस्तो, इन्हनि सभिनी एहतियातन खां वॾो एहतियात इहो अथव जो हर वक़्तु पंहिंजे रब ॾे रुजू थींदा रहो, हर वक़्तु पंहिंजे रब ॾे मुतवज्जह थींदा रहो त हर ग़म खां, हर परेशानी खां, हर दर्द खां, हर ॾुख खां मुंहिंजो रब तव्हांखे अमुन ऐं सुकून ऐं इत्मीनान में रहाईंदो। जॾहिं बि किथे को ॾुख जी घड़ी ॾिसो या को मुश्किल वारो साम्हूं को नज़ारो नज़र अचेव त यकदमि पंहिंजे रब ॾे मुतवज्जह थियो, पंहिंजे रब खे सॾड़ो कयो त उहे तकलीफ़ूं, उहे ॾुख, उहे दर्द तव्हांजा ईअं उॾामी वेंदा जीअं काफ़ूर हवा में उॾामी वेंदो। अल्लाह ॾे रुजू थियणु सिखो, फ़क़ीरो, दोस्तो, भाइरो, पंहिंजे रब ॾे मुतवज्जह थियो, पंहिंजे मालिक करीम जा सच्चा फर्मा बरदार बणिजी वञो। अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहाननि जे फितननि खां अमुन में रखंदो ऐं ॿिन्ही जहाननि जो रब तव्हांखे सुखियूं, सुख, सुकून, नेमतूं ऐं आफ़ियतूं नसीब फरमाईंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु, तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। रब शाल असां सभिनी खे अमल जी सआदत नसीब करे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जो दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर। या अल्लाह सभिनी जे मथां पंहिंजी रहमत ऐं बरकत नाज़ुल फरमा। या अल्लाह असांखे दुनिया जे फितननि खां बचा, आख़िरत जे अज़ाबनि खां बचा, सुहिणे नबी जे सुहिणे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला हबीबिना मुहम्मद।